हिकु वादी जेका जिन्नात परिन देवताउनि ऐं अजीबो ग़रीब जानदारनि लाइ मशहूरु आहे। उहो जबल जिते हमेशह ऊंदाहि हूंदी आहे। उते चंड ऐं सिज जी रोशनी बि नाहे पहुची सघंदी। उहा वादी जिते अॼु ताईं को बि पहुची न सघियो आहे। हीअ वादी जिन्हनि जी सरज़मीन आहे या कंहिं ॿिए पुरसार दुनिया ॾांहुं वञण जो रस्तो। जबल कोइकाफ जो ज़िक्र कई गुम थियल अरबी कहाणियूं ज़हन में खणी अचे थो। अहिड़ियूं कहाणियूं जेके बादशाहनि जे ख़ूबसूरत शहज़ादियुनि खां शुरू थी ख़ौफ़नाक क़िलनि ऐं जादुई जिन्हनि ऐं परिन ताईं वञनि थियूं। अहिड़ी कहाणी ईअं हूंदी आहे त कंहिं मुल्क जे हिकु ताक़तवर बादशाह जी हिकु सुहिणी ऐं नाज़ुक शहज़ादी खे अहिड़े देवी अगवा कयो आहे ऐं खेसि जबल कोइकाफ जे हिकु ऊंदाहे मेलात में क़ैद करे छॾियो आहे। अहिड़ियूं कहाणियूं हिंदुस्तान, ईरान ऐं अरब ख़ितनि जे अफ़साननि में ऐं अदब में हिकु अहम मक़ाम रखनि थियूं। इहे कहाणियूं तहरीरी सूरत में मौजूदु हुअण खां अलावा रिवायतुनि जी सूरत में बि नक़ुल कयूं वयूं आहिनि। कोइकाफ जो जबल विच ओभर ऐं अरब जे मशहूरु अफ़साननि में हिकु अफ़सानवी जबल जो नालो आहे। इस्लामी रवायतुनि में जबल कोइकाफ खे जिन्हनि जो वतन सॾियो वियो आहे, जंहिंखे ख़ुदा चमकंदड़ पथर मां ठाहियो। जॾहिं त ईरानी रिवायतुनि मूजिबि हीउ इलाइक़ो उत्तर कफ़काज़ जे इलाइक़े में हो, हिकु अहिड़ो इलाइक़ो जंहिंखे तारीख़ में कंहिं बि इंसानी सल्तनत फ़तेह न करे सघी, छाकाणि त कोइकाफ खे रूहानी इल्मु पंहिंजे इसरार में ढके छॾींदो हो। कोइकाफ असल में हिकु डिघो जबल जो सिलसिलो आहे जंहिंखे कहाणियुनि में ज़मीन ते सभ खां वॾो ॾूराऊं हंधु चयो वञे थो, जेको ज़रतश्त जी ज़मीन ऐं समरग पखियुनि लाइ मशहूरु आहे। चयो वञे थो त कोइकाफ जबल साए पथर मां ठहियलु आहे जंहिंजी अकासी तौरु आसमान खे साओ रंग ॾिनो वियो आहे। ऐं अरबी किताबनि मूजिबि कोइकाफ दुनिया जे सभिनी जबलनि जी क़तारुनि मां बुलंद तरीन आहे, जंहिंखे अलाह ताला ज़मीन खे सहारो ॾियण लाइ पैदा कयो वियो आहे। ऐं हिन दुनिया जो समूरो जाबलू सिलसिलो ज़ेरे ज़मीन जबल कोइकाफ सां जुड़ियल आहे। उन करे जबल कोइकाफ जेको हिन ज़मीन ते सभ खां वॾो जबल आहे, उहो सभिनी जबलनि जे सिलसिले जो मर्कज़ आहे। ज़करिया अल कज़नवी 13वीं सदीअ में तख़लीक़ ऐं वजूद जा अजाइब नाले हिकु किताबु लिखियो, जंहिंमें हू काइनात जे इल्म मुताबिक़ नज़रियो ॾिए थो त हीअ सरज़मीन कोइकाफ समेत जबलनि जे डिघी ज़ंजीर सां घेरियल आहे, जंहिं उन्हनि ज़ंजीरनि खे हिकु कुंड वांगुरु जकड़े रखियो आहे। अहिड़ी तरह मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग जलालुद्दीन रूमी पंहिंजे सिनफ़ियात में जबल काफ जो ज़िक्र करे थो त अज़ीम बादशाह ज़ुल्करनैन आबे हयात जी ॻोल्हा में ओभर तरफ़ सफ़र कयो। उन सफ़र में तव्हां जबल कोइकाफ ते पहुता। जॾहिं तव्हां कोइकाफ जबल ते पहुता त तव्हां ॾिठो त फ़रिश्तो इसराफ़ील उते क़यामत जे ॾींहं जो सूर फूकण जो इंतज़ारु करे रहियो आहे। हिकु ॿी रिवायत इब्न अब्बास खां आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि आया जॾहिं असां मस्जिद नबवी में हिकु दायरे में वेठा हुआसीं। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां छा पिया कयो? असां चयो, सिज बाबति सोचे रहिया आहियूं, उहो कीअं उभरंदो ऐं उहो कीअं लहंदो आहे। पाण सॻोरनि फरमायो, तो चङो कयो आहे। अहिड़ी तरह मख़लूक जे बारे में सोचो, ख़ालिक जे बारे में न सोचो, छो त अलाह ताला जंहिं लाइ जेको चाहे पैदा करे सघे थो। पाण सॻोरनि वधीक चयो त तव्हांखे हैरत थियणु घुरिजे त जबल कोइकाफ खां अॻिते 7 समुंड आहिनि। हर समुंड 500 सालनि जो सफ़र आहे ऐं उनखां अॻिते 7 ज़मीनूं आहिनि, जंहिंजो नूर उतां जे रहवासियुनि लाइ चमकंदो आहे। हिन जबल में 7000 मख़लूक़ूं आहिनि जेके उॾामंदियूं रहंदियूं आहिनि। ही मख़लूक़ ऐं उन्हनि जा ॿार पैदा थींदे ई हवा में उॾामंदा आहिनि, पंहिंजी निमाज़ ऐं तलावत में देरि न कंदा आहिनि। उन्हनि वटि खाधो पीतो हूंदो आहे, उन्हनि जा कपिड़ा बि हवा हूंदा आहिनि, उन्हनि जा तआम बि हवा हूंदा आहिनि। उहे नथा ॼाणनि त अलाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो आहे, ऐं न उहे इब्लीस खे सुञाणनि था ऐं न ई इब्लीस जे औलाद खे। अलाह ताला जबल कोइकाफ खे दुनिया जे चौधारी घेरो कयो आहे। ही सॼी दुनिया हिन जबल जे विच में आङुरनि में मुंडीअ वांगुरु मौजूदु आहे। उते को बि इंसानु पहुची नथो सघे, छाकाणि त उते पहुचण लाइ 4 महीना ऊंदाईअ मां गुज़रणो पवंदो आहे। हीउ उहो जबल आहे जिते न सिज आहे न ई चंड। उन्हनि माण्हुनि खे चंड ऐं सिज जी बि ख़बर न आहे त चंड ऐं सिज बि अलाह ताला पैदा कया आहिनि। उन्हनि ताईं जेका रोशनी पहुचंदी आहे उहा जबल कोइकाफ जी रोशनी आहे, ऐं उते जा माण्हू भाॼियूं खाइनि था ऐं उन्हनि जे बदन ते कपिड़ा न आहिनि। असाबिन अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह, छा इहे माण्हू फ़रिश्ता आहिनि? पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, न, ही मलाइक न आहिनि, पर संदन फर्मा बरदारी अलाह ताला वटि फ़रिश्ते जे बराबरि आहे। पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, काफ जबल जे माण्हुनि सां मेराज जी राति मुलाक़ात कई ऐं उन्हनि माण्हुनि पाण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत क़बूल करे मुस्लमान बणिजी विया।